इंसान खे निभागो नाहे चइबो कुलसूम। तूं सम्झी छो नथी? इब्रार असांखां रुसी वियो आहे त हिन में किरण जो कहिड़ो ॾोह? किरण निभागी आहे आबिद, न असांजे घर खे ऊंधा ई बणायो, पोइ बि खिलंदी रहे पई। तूं किरण जे चाल चलत खां वाक़ुफ़ न आहीं, पर मूं हुन जे इरादनि खे वेझड़ाईअ खां ॾिठो आहे आबिद। तूं सम्झी छो नथी कुलसूम? दुनिया वारा छा चवंदा त पुट जे मरण खां पोइ आबिद नुंहं खे घरां कढी छॾियो? पर दुनिया असांजे अंदर जा फट बि त ॾिसे न, जेके असांखे किरण ॾिना आहिनि, ऐं उहे ई फट हाणे नासूर थी विया आहिनि आबिद। किरण खे असां नाहे घर मां कढियो, पर उहो पाण हिन घर जी ख़ुशीअ खे ॿोहारी ॾेई निकिती आहे। कुलसूम, मूंखे त यकीन ई कोन थो अचे त किरण असांजे पुट सां शादी करण ते ख़ुशि कोन हुई। तोखे यकीन इन करे नथो अचे, तूं तुंहिंजी भाइटी आहे, तुंहिंजे भाउ जी लाडली धीउ आहे, पर मुंहिंजे पुट जी कातिल आहे। कुलसूम, अकुल खां कमु वठि। किरण मुंहिंजी भाइटी आहे। अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदीअ त दुनिया खिलंदी असां ते। दुनिया खे त खिलणो आहे न, पर तुंहिंजी भाइटी मूंखे हमेशह जे लाइ रुआरे वई आहे। मां किरण खे कॾहिं बि माफ़ न कंदसि, कॾहिं बि माफ़ न कंदसि। कुलसूम, मां मञा थो त इब्रार जे मौत तुंहिंजो जी छोड़े विधो आहे, पर इब्रार मुंहिंजो बि त पुटु हुयो। मां बि त साॻियो ई सूर सीने में साॻियो घुमंदो तो वतां न, जंहिंजो मतिलबु इहो न आहे त मां किरण ते शक कयां या दिलि जो सूर बर्दाश्त कंदे कंहिं ॿिए जी दिल आज़ारी कयां। तूं किरण ते भली शक न कर, पर मूंखे पूरी पक आहे असांखे ॾुख जा पहाड़ हिन किरण जे करे ई मिलिया आहिनि। इहा तुंहिंजी सोच ग़लति आहे कुलसूम। इब्रार असांजो पुटु हुयो ऐं किरण जो सरताज हुयो। किरण खे बि ओतिरो ई सदमो रसियो आहे जेतिरो तोखे ऐं मूंखे रसियो आहे। किरण खे सदमो न, पर ख़ुशी पवंदी आहे, छो त तुंहिंजी भाइटी हिन घर खे क़ैद पई सम्झे। इब्रार सां शादीअ खे मजबूरी सम्झंदी हुई आबिद। तूं किरण जे करतूतनि खां वाक़ुफ़ न आहीं, पर मां पंहिंजे कननि सां किरण जा अहिड़ा लफ़्ज़ ॿुधा आहिनि। मां हिननि ॻाल्हियुनि खे कोन मञींदुसि कुलसूम। ख़ुदा मुंहिंजे साम्हूं इहे ॻाल्हियूं न कंदी कर। किरण मुंहिंजे भाउ जी धीउ आहे। गुलाब जो खून एतिरो गंदो कोन थो थी सघे। ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुनि जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।